तालको फैज़गंज घोटकी ॾोह कचो थी वियो। फैज़गंज ताल केॾे नंढनि वॾनि शहरनि फकाचांग करोंडी अखरी भंगू भाण में चोरियूं फुरियूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं। आम शहरी गैर महफूज़ ख़बर मूजिब तालके फैज़गंज जे नंढनि वॾनि शहरनि मां फुरियूं चोरियूं धाड़ा रोज़ जो मामूल। ॾोहनि ख़िलाफ़ अॼु पकाचांग में शहरी रोडनि ते निकिरी आया सख़्त एहतजाज। शहरियुनि जो पकाचांग थाणे वारो एहतजाज जी अॻवानी पीपी अॻवान रईस असगर चांग, उस्ताद अख्तर चांग, हैदरी चांग, फ़कीर रोफन चांग, अब्दुल बाकी शर अलवरायो चांग कई। शहरी SHO पकाचांग जी ऑफिस में दाख़िल SHO पकाचांग बशीर हुसैन भयो शहरियुनि खे ॿुधायो त खुफ़िया इतलाउ ते राति देर सां कार्रवाई करे ॾोहारियुनि जी अॻवान मोमिन शर खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे वरितो आहे। वधीक जवाबदार खां जांच कयूं पिया ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ रेड जारी आहिनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।